जी नाज़रीन, पैगम्बर इस्लाम हुस्न इंसानियत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बाशहादत के सिलसिले में ठटे में भी ईद मिलादुल नबी जा जेके जुलूस आहिनि उहे रवां दवा आहिनि। ठटे मकली गुजो जुंगशाई ऐं उन सां गॾोगॾु छतोचंड फ़कीर जो ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि मां वॾे तइदाद में गाॾियुनि जे जुलूस जे सूरत में मुफ़्ती आलमनि जे सूरत जेके जमायत अहल सुन्नत जा आलम आहिनि उन्हनि जी अॻवानी में मुख़्तलिफ़ रैलियूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त करे ठटे पहुतियूं आहिनि। ठटे में शानदार ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो मुनक़द थियो आहे जंहिंखे आलमनि ख़िताब कंदे गुस्ताखाना ख़ाकनि जी मज़मत बि कई आहे ऐं जशन ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते पूरे आलम इस्लाम के मुबारकूं ॾिनियूं आहिनि। अचो त आलमनि सां उन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं। अवल त हिन सिलसिले में मूंखे अर्ज़ु इहो करिणो आहे त मीलाद शरीफ़ जे मुतालिक़ बाद माण्हुनि खे ख़दशा आहिनि। पहिरीं त उन ख़दशनि जो हल हुजणु खपे। ख़दशा उन्हनि खे इहे आहिनि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में मीलाद न मल्हायो हुयो, जेका उन्हनि जी कम फ़हमी आहे, ग़लति फ़हमी आहे, हदीस खे न सम्झियो अथनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हमेशह सूमर जी रोज़ो रखंदा हुआ। के पुछियो साईं तव्हां रोज़ो छो था रखियो? साईं फरमायो वोलिद तो फी हदीस जा लफ़्ज़ तव्हां उन ॾींहं में ॼाओ वञो उन ॾींहं खे मल्हाया। त पहिरीं त मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम मीलाद मल्हायो आहे, पोइ हुनजो छो नथो सबूत मिली सघे हिन खे? हदीसूं पढ़नि था नथा सम्झनि। हदीस सम्झणु खपे। जंहिं हदीस में मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो यौमुन वुलिद तो फी, उहो ॾींहुं आहे जंहिं मां ॼणियो आहियां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मीलाद रोज़ो रखी करे मल्हायो आहे। दौरु हुजे त हिन जेके पीउ खे ताक़त न आहे जो गुस्ताखी कर, पर असां मुस्लमाननि में उहा उमर फारूक वारी फारूकी गैरत हुजे त मजाल आहे कंहिं गैर मुस्लिम खे जो असांजे दीन मथां अटैक करे सघे। पर असां मुस्लमान पंहिंजे तरीक़े खां हटी विया आहियूं। असांजूं शक्लूं उन्हनि वारियूं थी वियूं। नमाज़ूं असांजे मथां अलाह ताला फ़र्ज़ कयूं उन खां परे आहियूं, पंहिंजे दीन जे अहकामनि खां दूरि आहियूं। तॾहिं गैरनि अखूं कयूं, तॾहिं गैर असांजे मथां ॻाल्हाइनि पिया। न त उनखे छा ताक़त आहे? हाणे त उमर फारूक मके पाक में मदीने पाक में हूंदो ऐं काफ़िर जेके आहिनि पंहिंजे मुल्क में पिया डिॼंदा। उमर फारूक जे हक़ल उते पिया डिॼंदा। उमर फारूक वारे असां में गैरत न रही आहे मुस्लमान। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण सां जिते ज़ुल्म हो उते अदल अची वियो, जिते अदावतूं हुयूं उते प्यार अची वियो, जिते नाइंसाफ़ियूं अची वियूं उते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आका करीमन अलैहिस्सलातु उन दौर खां वठी अल्लाह तबारक व तआला महबूब जे सदके असांखे सभु नेमतूं ॾिनियूं। ऐं हर ॾींहुं जीअं तव्हां पुछो त तव्हां छा था महसूसु कयो, हर ॾींहं में हर जवान जो हर पोड़े जो मुस्तफ़ा करीम जे ग़ुलाम जो इहो जज़्बो वधे पियो त पंहिंजे महबूब जे आमद जे ॾींहं ते ऐं दुनिया जी सभ खां वॾी ख़ुशी करे मल्हायां। सजी होगी बज़्म उनकी मगर एक हम नहीं होंगे, मेरे आका की विलादत के ये जज्बे कम नहीं होंगे। और मुंहिंजो पैगाम ही आहे हिन में त महबूबनि जे मीलाद जो ॾींहुं आहे। हिन में असां हिक ॿिए सां मोहबतूं वंडियूं, असां हिक ॿिए सां प्यार वंडियूं, नफ़रतनि खे असां घटायूं, पंहिंजे आका सां सची मोहबत कयूं। यकीन कयो सॼो मुआशिरो बहितर थी वेंदो। जेकॾहिं आका जी ग़ुलामी ऐं मोहबत असांजे लाज़मन में ख़ौफ़ हूंदो त अल्लाह जो रसूल मूंखे राज़ी थिए, कंहिंसां ज़ुल्म न कयां, कंहिंसां ज़्यादती न कयां, कंहिंसां ॾाढ न कयां। अॼु ज़ुल्म इहो पियो थिए त मुस्लमाननि जे नाले में मुस्लमान चवण वारा किथे सिद्दीक़ अकबर जी गुस्ताखी बि कई वञे, किथे फारूक आज़म जी गुस्ताखी थी कई वञे। असां त ईअं था चऊं लकुम दीनुकुम वलिय दीन, भले जेकॾहिं काफ़र ऐं सनम परस्त बि आहे असां उन जी छेड़खानी नथा कयूं। तव्हां सोना आका अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं दुनिया में न अचनि हा त असांखे न रब न मिले हा, न क़ुरान मिले हा, न रमज़ान मिले हा। असांखे सभु नेमतूं मिलिया आहिनि सॼे नबी पाक जे सदके। अहिड़े नबी पाक जी ख़ुशी न मल्हायूं त बाक़ी कंहिंजी ख़ुशी मल्हायूं। अल्लाह ताला दुनिया में हज़ारे नेमतुनि जो ख़ुशी कंदा आहियूं। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए 11 सिपारे सूरह यूनुस में क़ुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू व ख़ैरुम यजमऊन। या ए मुंहिंजा महबूब जॾहिं अल्लाह जो फ़ज़ल ऐं अल्लाह जी रहमत अचे तव्हां ख़ुशी मल्हायो। हीअ ख़ुशी में जेका ख़र्च कंदा वो पैसा सभ खां बहितर आहे जेका तव्हां वटि जमा आहिनि। अल्लाह ताला तमामु अहले इस्लाम खे सोणे हबीब जी ख़ुशी मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं जेका ख़ुशियूं मल्हाइनि पिया अल्लाह ताला उन सभिनी खे बरकतूं रहमतूं नबी सां जी शफ़ाअत ज़ियारत नसीब फ़रमाए। यकीनन साईं ही काइनात जे सभ खां वॾो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। हिन खे जेतिरो बि ख़ुशीअ सां जेतिरो बि मोहबत सां जज़्बे सां मल्हायो वञे पर पोइ बि घटि आहे। असीं उहो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हक़ अदा नथा करे सघूं
केतिरियूं बि ख़ुशियूं मल्हायूं, कुझु बि कयूं, हा पोइ यकीनन असां शुक्राने तौरु ख़ुदि हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सॼी काइनात ते सभिनी आलमनि ते बेशुमार अहसान आहिनि। उन्हनि जे ई वसीले में हींअर असां वटि जेकी बि नेमतूं आहिनि, जेकी बि बरकतूं आहिनि, सादतूं आहिनि, उहे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में आहिनि। पोइ उन्हनि जे ख़ुशीअ जो हीउ ॾिहाड़ो जेको काइनात जो सभ खां वॾो ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे, जेॾे बि जोश सां, जेतिरे बि ख़ुशीअ सां मल्हायो वञे उहो घटि आहे। असां बि निकिता आहियूं सिर्फ़ु शुक्रानो अदा करण जी, छो त असां उहो अहसान नथा लाहे सघूं जेको हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पूरी काइनात ते आहे। उहो शुक्र अदा कयूं था त हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असां ते अहसान कयो ऐं असांखे हीअ सभु नेमतूं मिलियूं। पोइ असां सभिनि खे, हर मकतबा फ़िक्र जे माण्हूअ खे हीउ ॾिहाड़ो ज़रूरु मल्हाइणु घुरिजे, छो त हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अहसान सॼी इंसानियत ते आहे। न रुगो मुस्लमान बल्कि हर कोई मल्हाए त यकीनन उनजो फ़ाइदो आहे। इन में उन ख़ुशीअ जो हिकिड़ो इज़हार आहे। यकीनन रब करीम राज़ी थींदो आहे, छो त जेको बि असां हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां इश्क़ जो इज़हार कंदा आहियूं उन सां राज़ी रब थींदो।